अस्सलाम वालेकुम दोस्तों जुगाड़ डिजिटल टीवी में के भली कर असां वटि जुगाड़ डिजिटल टीवी में मेहमान आयल है शेरू शामती पंहिंजे शहज़ादे पुट सां गॾु असां उन सां ॻाल्हाईंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे उनखे इहो पुटु किथां इनायत थियो ऐं कीअं इनायत थियो त चाचा इहो तव्हां जेको ॿुधायो हिन हवाले सां त हीउ जेको तव्हांजो पुटु आहे तव्हांखे अलाह ताला किथां ॾियारियो अब तो मुझे अंदर की गाल पूछी माका न ॿुधाए अब मां इलाही वक्त पहले शादी कई हाँ जो बचे थो खणी तो दे मारन के टीवी ते पा बैठा आहियूं बाक़ी दुनिया पे ॾिसे अब हाँ मु शादी कई पोइ मूंखे 5-6-7 साल थी विया औलाद कोन्हे पोइ मुंहिंजी घरवारी भाग भरी ओॾी भाग वारी हा त मूंखे हिकिड़े ॾींहुं चई त शेरू पां हलूं त के दरगाह ते फलाणी दरगाह ते हलूं त माण्हू उते बासूं बासींदा न मिठाई पुराईंदा आहिनि बेरकूं ॿधंदा न पां हलूं था ओॾां मूं चयो भले हलो अबा जे उते दरगाह ते वियासीं असां बि चूंड वराई ऐं अंदर दरगाह में वियासीं सुभाणे अलाह वली अलाह जो हो भले 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 माण्हुनि जा हीअं मेड़ पिया हुआ पासे खां असां ॾिठा पर मूंखे इहा दिलि में हुई त अलाह मूंखे बि औलाद ॾे हा न बे औलादो थी न मरां अब उते मारी माई भाग भरी दरगाह में गंढ बि विधी पढ़नि ऐं दुआ घुराई त हिन पासां वरी ॾिठोसीं हिकिड़ो ॿुढड़ो सीधी हो उहो वेठो हो उते पंजमो वेठो हो ऐं पोइ उते राति बि रही पियासीं ऐं दुआ घुराई दरगाह ते त अलाह साईं मूंखे पुटु ॾे या धीअ ई ॾे पर औलाद ॾे असां नांगा मुसाफ़िर आहियूं मलूक न ॾींहुं माना सीधीअ जहिड़ो ॾींहुं उहो सीधी वेठो हो पासे में अबा सीधी जहिड़ो ॾींहुं कुदरत ख़ुदा जी अबा असीं राति बि रहियासीं ऐं ओलिया ॿुधी वाह ये मुझे पुणे चढ़ी है वाह सही वाह ये मुझे पुणे चढ़ी है पुणे जाओ माना सीधी जी मेहरबानी है जी आ चाचा ओलिया देनु हां ओलिया दिनो पर जेको मुंजा जेको ते वेठलो हो ना अच्छा मेहरबानी वई है धागो उन वटे वडी इज्जत मुंजी वडी कंदो आ वाह हां वडी इज्जत कंदो आ अब हाणे वो मुजावर आहे दरगाह जो हां उन जी दुआन सां त मिलो सही हां नालो गुलाम आहे सो गुलाम अच्छा हां अले मूंखे ख़बर कोन नानो आहे न जो अच्छा हां मूंखे ख़बर कोन नालो ॿुधाए